खबर जो सिलसिलो जारी आहे। कंडियारी ख़बर नवंद अली मोटर्स जे लाइक लिगारी असांजो जीअं जंजाल करे छॾियो आहे। तहफ़ुज़ ॾियारे कुड़नि केसनि खां बचायो वञे। मोहम्मद इब्राहिम कुंभार जो अवामी न्यूज़ आॾो वाक़ ॾियण खां तज़ादुक जी अपील। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अकील वसाण। आयो आहे मोहम्मद इब्राहिम बिस्मिल्ला मोटर्स वारो ऐं हिन जो चवणु आहे त लाइक लिगारी नाले जेको अली मोटर्स जो मालिक आहे नवाब शाह में बासर माण्हू आहे। छा मिटवा वधीक जेको आहे सो साईंअ जे वाता ॿुधंदासीं तव्हां समूरनि दोस्तनि जे आॾो समूरनि जे त उहो छा था चवनि। मोहम्मद इब्राहिम कुंभार बिस्मिल्ला मोटर आहे मुंहिंजो हुते मुंहिंजे भाउ जो, उन ते असीं गॾु कमु कंदा आहियूं। असांजो हिन खां तक़रीबन 2-3 सालनि खां कारोबार हलंदड़ आहे जेको 16-17 में। उन खां पोइ हिन जेको हिन जी नियत ख़राबु थी पई। असां गाॾियूं बि खणी वियो, असांजा चेक बि हुया, असां खां पैसा बि वठी वियो, के हैदराबाद में वठी वियो, को टंडियाद में वठी वियो, के सांगड़ मां वठी वियो। चेक चवंदा हुआसीं त बाबा पंहिंजी घर जी ॻाल्हि आहे, अहिड़ी ॻाल्हि कान्हे, पाण हिक ॿिए सां कॾहिं बेतबारे रहिया कोन आहियूं, चेक तव्हांजा अमानत आहिनि ऐं तव्हांखे मिलंदा। सो सही असां उन खां कारोबार जेको आहे सो ख़तमु कयोसीं। व्याज जो कारोबार थो करे, असां ते एतिरो सूत ई जेको एतिरो असां भरण खां मजबूर थी वियासीं। असां चयो बाबा असां खां ॻाल्हि गरी आहे, असां तोसां कारोबार न कंदासीं। उहो वरी बि आयो थधो करे असां गाॾियूं कढी वियो ऐं असां जूं 5-6 गाॾियूं हुन वटि बीठियूं आहिनि, उन जा डॉक्यूमेंट्स असां वटि पिया आहिनि। ऐं ख़ुदारा असांजी ॿुधणी ॿुधी वञे ऐं असां जेको उन्हनि असां ते केस जेके 5 कया आहिनि, तंहिंमें 3 केस असां ॿाहिरनि ते पहिरीं कया आहिनि। हिननि खे ॿधाए हिननि खे क़ाबू करे असीं हिननि खां पैसा वठूं ऐं फाइल बि वठी छॾियूं। असां उन्हनि जी ज़मानत कराईसीं। उन खां पोइ वरी मुंहिंजे भाउ खे 22 ॾींहं जेल में हणाए छॾियईं, उन खे हिरासमेंट कई। उन खां पोइ आउं हार्ट जो पेशेंट आहियां, मुंहिंजी तबियत ख़राबु थी वई। वरी असीं सुनवाई ते वियासीं, जॾहिं 20 तारीख़ ते हिन 19 तारीख़ मूं ते FIR कटाए छॾी। जेको मूं ते FIR कटाइण खां पोइ असां वियासीं, हिन सां मिलियासीं बि, असां सां मिलियो त असां चयोसीं बाबा जॾहिं वेही हिकिड़ो फ़ैसिलो करे जान छॾायो, जेको बि फ़ैसिलो आहे कंदो फ़ैसिलो थींदो आख़िर में। पर हीअ उन ॻाल्हि ते नथो बीहे। हीअ बासर माण्हू आहे, पैसो आहे, व्याज जो कारोबार आहे ऐं हीअ जेको आहे सो चाहे थो त असां हिन खां इहे पैसा बि वठी छॾियूं, कागज़ बि वठी छॾियूं, हर शइ असांजे हक़ में हुजे, हिननि जे वटि कुझु बि न हुजे। त असां वज़ीर आला सिंध खे ऐं मोहतरम पंहिंजो वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब खे ऐं जेके ॿिया बि वॾा इदारा आहिनि, होम सेक्रेटरी आहे, चीफ मिनिस्टर आहे, जेके बि आहिनि उन्हनि खे DI साहब, IG साहब, सभिनि खे अपील था कयूं त ख़ुदारा असांजी ॿुधणी ॿुधी वञे। असां सां ज़ुल्म आहे, इहो किथे जो कानून आहे जेको बासर माण्हू नवाब शाह जो हिकिड़ो SHO आहे जेको पैसनि जे ज़ोर ते जेको हुन ख़रीद करे छॾियो आहे, हुनजो हारी कमदार थी पियो हले। इमदाद साहब आहे को, उहो आहे। ॿियो जेको आहे सो हिकिड़ो सोलंगी आहे, मिठल सोलंगी, उहे बि जेके असां ते FIR कराईंदा था वतन। असांजे पोयां चर्च खणी 2 दफ़ा लॻा न, असां भॼी जान छॾाई आहे। ख़ुदारा असीं अपील था कयूं त असांजी ॿुधणी ॿुधी वञे। असीं मिसकिन माण्हू आहियूं, पोरियत माण्हू आहियूं, असां वटि का शइ कोन रही आहे। गाॾियूं हीअ काए वेलियो, असां पंहिंजे बच्चनि खे पाढ़ण लाइ बि सूरनि में आहियूं। ऐं असांजी जेको अपील था कयूं, असांजे जेको जेतिरी पुॼी सघे गवर्नमेंट खां असांजी मदद कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ Facebook पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।